पुराना सिंधी लफ्ज़ पढ़ो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लफ्ज़ उञाण। उञाण माना अहन। उञाण निशान अलामत अखर अलफ ने अलफ होने आवाज लफ्ज़ उञाण जुमलो इहा बीमारीअ जी उञाण आहे। वधीक ॾिसंदा यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 ते। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। पुराना